सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था मैडम जहान आरा सुमरो जी कहानी ACR। मां पंहिंजी बांह वारी वाच में टाइम ॾिसंदे अज़ीम एंटरप्राइज़िस जी अज़ीमुशान इमारत जा ॾाका तकड़ा तकड़ा टपंदो वयुसि। अॼु मूंखे अज़ीम एंटरप्राइज़िस जे मालिक अज़ीम साहब खां इंटरव्यू करण जो वक़्तु मिलियो हो। मूंखे ॿुधायो वियो हो त अज़ीम साहब वक़्त जो ॾाढो पाबंद आहे, उन करे मूं घणी कोशिश कई त मिलियल वक़्त ते पहुची वञा। अज़ीम एंटरप्राइज़िस जी शानदार वसी हालनि मां गुज़रंदे मां अज़ीम साहब जी पर्सनल ऑफिस जे ॿाहिरां पहुतुसि। उते वेठल गार्ड खे अंदरि इतला ॾियण लाइ चयुमि। हू अंदरि वियो त मां चौधारी ॾिसण लॻुसि। हर तरफ़ दौलत ऐं शान शौकत जो नज़ारो हो। शीशे जूं भितियूं ऐं रोशनियुनि वारा झूमर ऐं फानूस नज़र अची रहिया हुआ। अज़ीम साहब मुल्क जो मशहूर सनतकार हो। हमेशा अख़बारुनि ऐं TV ते इन जूं ख़बरूं पयूं हलंदियूं हुयूं। अक्सर संदसि इंटरव्यू भी ईंदा रहंदा हुआ। मुंहिंजे मैगज़ीन जे एडिटर मूंखे संदसि इंटरव्यू जी तारीख़ ऐं वक़्तु वठी ॾींदे चयो, अज़ीम साहब तमामु मसरूफ़ माण्हू आहे। वॾी कोशिश खां पोइ हिन जे इंटरव्यू जो वक़्तु मिलियो आहे, उन करे उनखे ज़ाया करणो न आहे। ऐं हा, ख़ासि ॻाल्हि त हू वक़्त जो तमामु घणो पाबंद आहे, थोरी देरि बि बर्दाश्त न कंदो आहे। उन करे पूरे 12 वॻे पहुची वञजांइ। मूं ऑफिस जे भरिसां वारी भित ते लॻल वॾे साइज़ जे घड़ियाल ॾांहुं ॾिठो। 12:10 थिया हुआ। उन वक़्तु गार्ड अंदरां निकितो ऐं मूंखे अंदरि वञण जो इशारो कयईं। मूं एतमाद हासिल करण लाइ हिकु डिघो साहु खयो ऐं शीशे वारो दरवाज़ो खोले अंदरि घिड़युसि। हाल जहिड़ी वॾी ऑफिस जो शान शौकत उन जे मालिक जे ज़ौक़ ऐं मर्तबे जो शाहिद हो। साम्हूं डिघे वेकिरे शीशे जी टेबल जे ॿिए पासे खां वॾी रिवॉल्विंग कुर्सीअ ते अज़ीम साहब वेठो हो। हू अधड़ोट उमिरि जो सांवरे रंग ऐं हल्के फुल्के जिस्म वारो आम माण्हू हो। अलबत्ता चेहरे ते पंहिंजी शोहरत ऐं रुतबे वारो शान ज़ाहिर हुयुसि। मूंखे सलाम कयो, जंहिंजो जवाब हिन कंध धूणे ॾिनो। तूं 10 मिंट लेट आयो आहीं जेंटलमैन, हिन रोबदार पर दोस्ताणे लहजे में चयो। सॉरी सर, मूं चयो। कोशिश जे बावजूद ट्रैफिक में देर थी वई। ओके, हिन कंध धोणे चयो। लेट अस स्टार्ट, हिन पंहिंजी कुर्सीअ तां उथंदे चयो। पोइ हिकु पासे सेट थियल सिटिंग एरिया ॾांहुं हलंदे चयईं, मूं तोखे अधु कलाक जो टाइम ॾिनो हो, जंहिं मां 10 मिंट गुज़री विया, उन करे तो वटि फ़क़ति 20 मिंट आहिनि। असीं वञी सोफ़नि ते वेठासीं। हिन इंटरकॉम खणी सेक्रेटरी खे चांहि मोकिलण जो हुकुम ॾिनो ऐं पोइ मुर्की मूं ॾांहुं तवजह ॾिनई। हिन जे चेहरे ते नरमी ऐं मुर्क ॾिसी मुंहिंजी दिलि कुझु मज़बूत थी, पर तॾहिं बि मूंखां सवालनि जी उहा तरतीब विसरी वई जेका मां सोचे आयो हुयुसि। मूं टेप खोले टेबल ते रखी ऐं बिना तरतीब जे सवाल पुछियुमि, साईं, अव्हांजी उमिरि केतिरी आहे? मुंहिंजे गैर मुतलक सवाल ते हू मुर्कियो ऐं चयईं, 56 साल। वाकई? मूं हैरत में डांस ॾिठो। हू पंहिंजी सेहतमंदी ऐं होशमंदी वारी चमक सां भरियल चेहरे ऐं फुर्त जिस्म मां 56 सालनि जो बिल्कुल भी नथी लॻो। हू थोरो अॻिते झुकियो ऐं मुर्की चयईं, तोखे मुंहिंजी उमिरि केतिरी थी लॻे? 45-46 खां वधीक न, मूं चयो। हिन हिकु टहक ॾिनो ऐं चयईं, इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मां पंहिंजी उमिरि खां 10 साल नंढो थो लॻां। अवी सचपुच फिट था लॻो। असूलनि ते ज़िंदगी गुज़ारण सां माण्हू फिट रहंदो आहे, सेहत में बि ऐं बिज़नेस में बि। तव्हांजा असूल कहिड़ा आहिनि? वक़्त ऐं वसीलनि जो क़दुरु करणु ऐं उन्हनि जो सही इस्तेमालु करणु, हिन वराणियो। उन वक़्तु माहौल काफ़ी हमवार थी चुको हो, उन करे मुंहिंजे सवालनि में तरतीब ऐं रवानी ईंदी वई। मूं पुछियो, सर, अव्हांजी कामयाबी जो राज़ छा आहे? मुंहिंजी मेहनत ऐं हौसलो। भला अव्हांजी कामयाबी पुठियां कंहिंजो हथु आहे? हिन शत ॾांहुं ॾिठो ऐं पोइ फ़ख्रु अचां ऊचो गाट करे चयईं,
मां सेल्फ मेड माण्हू आहियां। जेको कुझु हासिल कयो अथमि पंहिंजी ज़हानत ऐं महिनत सां हासिल कयो अथमि। छा अव्हांखे विरासत में कुझु न मिलियो? न, मुंहिंजो वालिद प्राइमरी मास्टर हो, उन करे मूंखे विरसे में गुरबत खां सवाइ कुझु न मिलियो। पोइ अव्हां हिन रुतबे ते कीअं पहुता? पंहिंजे इरादे जी ताक़त ऐं अणथक कोशिश सां। सर, मूं ॿुधो आहे त अव्हां इब्तिदाई तालीम खां वठी बिज़नेस मैनेजमेंट जी आला इम्तिहाननि ताईं नंबर 1 पोज़ीशन खणंदा रहिया आहियो। उन जो राज़ छा आहे? मां बान इंटेलेक्चुअल आहियां, हिन सोफ़े जी पुठ खे टेक ॾींदे चयो। जॾहिं खां होश संभालियमि, महिनत कयमि, हिकु हिकु मिंट जो क़दुरु कयमि, बिना वक़्तु ज़ाया करण जे कामयाबीअ जो सफ़र जारी रखियुमि। उन करे हीअ बिज़नेस एम्पायर ठाहे सघियुसि। सर, अव्हां एॾी वॾी ऊची तालीम हासिल करण बाद आला दर्जे जो सरकारी उहिदो हासिल करे सघो पिया, त पोइ अव्हां ही बिज़नेस जो रस्तो छो अख़्तियार कयो? उन जो हिकु सबबु आहे। हिन डिघो साह खणी चयो, नौजवानी वारी उमिरि में मूंखे हिकु हक़ीक़त मालूम थी, जंहिं करे मूं बिज़नेस वारो रस्तो अख़्तियार करण जो फ़ैसिलो कयो। कहिड़ी हक़ीक़त सर? कहिड़ी बि मुलाज़मत, कहिड़ी बि ऊचे उहिदे वारी हुजे, हर आला खां आला दर्जे जो मुलाज़िम पंहिंजी तरक़ी ऐं कामयाबीअ लाइ ACR जो मोहताज हूंदो आहे। जेका उन जा सीनियर उन लाइ लिखंदा आहिनि ऐं उहा ACR या त उन्हनि खे कामयाबीअ जी मथी मंज़िल ते पहुचाईंदी आहे या ज़िलत सां हेठि किराईंदी आहे। उन करे मूं फ़ैसिलो कयो त मां अहिड़ो रस्तो अख़्तियार कंदुसि जीअं कंहिं ACR जो मोहताज न हुजां। उन वक़्तु मुलाज़िम चांहि जी ट्राली खणी आयो ऐं चांहि ठाहे असांजे अॻियां रखियईं। मूं हिकु बिस्किट खणी चांहि जो ढुक भरियो ऐं पुछियुमि, सर, कुझु पंहिंजी पर्सनल लाइफ जे बारे में ॿुधायो। अव्हांजी फैमिली में केरु केरु आहे ऐं अव्हांजी फैमिली में अव्हां जे बारे में कहिड़ी राय आहे? हू कुझु देरि ख़ामोश रहियो, पोइ चांहि जो ढुक भरे कोप टेबल ते रखियईं ऐं चयईं, मुंहिंजी फैमिली तमामु मुख़्तसर आहे। बसि असीं 4 भाती आहियूं। मुंहिंजी घरवारी, मां ऐं मुंहिंजा 2 पुट। मुंहिंजी घरवारी आला तालीम याफ़्ता ऐं मुल्क जे मशहूर सनतकार फैमिली मां आहे। उहो पाण बि बिज़नेस वूमेन आहे। मुंहिंजा 2 पुट यूरोप में आला तालीम हासिल करे रहिया आहिनि। मुंहिंजा ॿार ऐं घरवारी मुंहिंजो घणो ख़्यालु रखंदा आहिनि। मां हिननि लाइ ख़ासि आहियां। ऐं अव्हांजा वालिदेन? मूं पुछियो। मुंहिंजा वालिदेन उमिरि रसीदा आहिनि। उहे पंहिंजे अबाणे ॻोठ में रहणु पसंदि कंदा आहिनि। मूं उते उन लाइ हिकु शानदार घरु ठारायो आहे, जिते उन्हनि जी ख़िदमत ऐं ख़्यालु रखण लाइ नौकर चाकर बि रखिया आहिनि। गोया अलाह ताला अव्हांखे हिकु बेफ़िकिर ऐं कामयाब ज़िंदगी अता कई आहे। मूं घड़ियाल ॾांहुं ॾिसंदे चयो, जेको 12:30 वॼाए रहियो हो। बेशक, हिन चयो। पोइ मां खांसि इजाज़त वठी रुख़सत थियुसि। हिकु हफ़्ते खां पोइ अज़ीम साहब जो इंटरव्यू मैगज़ीन में शाया थियो, पर उन बाद ॿियो को इंटरव्यू शाया न थियो। अज़ीम साहब आहिस्ते आहिस्ते ख़बरुनि मां बि ग़ाइबु थींदो वियो। मां पाण ॿियनि मसरूफ़ियत सबबि अज़ीम साहब खे यादि रखी न सघियुसि। ज़माने जी यादाश्त ॾाढी कमज़ोर हूंदी आहे। जेको माण्हू ख़बरुनि में न रहे, पोइ चाहे उहो केतिरो बि मशहूरु छो न हुजे, ज़मानो उन खे विसारे छॾींदो आहे। काफ़ी वक़्त खां पोइ मां इत्तिफ़ाक़ सां उन तरफ़ खां लंघियुमि त अज़ीम एंटरप्राइज़िस जी इमारत ॾांहुं नज़र खॼी वई। इमारत थोरी घणी तब्दील थी चुकी हुई, पर उन ते वॾनि अखरनि वारो अज़ीम एंटरप्राइज़िस जो बोर्ड लॻल हो। उन ॻाल्हि खे 8 साल गुज़री विया। 8 साल गुज़रण बाद मां पंहिंजी कॉलोनी जे भरवारी पार्क में रोज़ाना सुबुह जो वॉक करणु वेंदो हुउसि। कुझु ॾींहं खां उते हिकु बेंच ते हिकु पोड़ो नज़र ईंदो हो, जेको पंहिंजी स्टिक झलियूं कंधु झुकाए वेठो हूंदो हो। मां वॉक कंदे जेतिरा दफ़ा उतां लंघंदो हुउसि, हू कंधु हेठि कयूं साॻी तरह वेठो हूंदो हो। हिकु ॾींहुं साह पटण लाइ मां वञी हिन जे भरिसां वेठुसि, पर हिन मूं ॾांहुं न ॾिठो। चाचा, अव्हां रोज़ हिते वेहंदा आहियो? मूं साणसि ॻाल्हाइण ख़ातिर पुछो। हिन कंधु खणी मूं ॾांहुं ॾिठो। हू 70 खां मथे उमिरि जो थी लॻो ऐं चेहरे जे हिकु तरफ़ फालिज जो असरु हुयुसि। अछी दाढ़ी ऐं कोमाणियल चेहरे वारे उन पोड़े जे चश्मे मां नज़र ईंदड़ अखियुनि में अजीब क़िस्म जी उदासी हुई। चाचा, अव्हांखे का परेशानी आहे? मूं हमदर्दी कंदे पुछो। मूंखे ॿुधायो त
मां अव्हां जे कंहिं कम अची सघां थो? हिन को जवाब न ॾिनो। स्टिक खे टेक ॾेई उथी खड़ो थियो ऐं वञण लॻो, पर पेर स्टिक में अटकी पियसि ऐं वरी बेंच ते वेही रहियो। मूं खेसि सहारो ॾियण जी कोशिश कई, पर हिन मुंहिंजो हथु परे कयो। मूं ॾांहुं घूरे ॾिठई ऐं चयई, आई एम कैपेबल। सॉरी सर, मूं चयो, अव्हीं मुंहिंजे वालिद जी उमिरि जा आहियो। मूंखे अव्हां जी मदद करे ख़ुशी थींदी। तुंहिंजे वालिद जी उमिरि छा आहे? हिन पुछो। 70-72 सर। हिन हिकु ड्रिघो साहु खयों ऐं चयई, इहा मुंहिंजी बदनसीबी आहे जो मां पंहिंजी उमिरि खां 10 साल वॾो थो नज़र अचां। हिन जी इहा ॻाल्हि तीर जीअं मुंहिंजे दिमाग़ जे हाफ़िज़े वारे खाने में वञी लॻी। मूं खेसि गौर सां ॾिठो ऐं हैरत वारे आवाज़ में पुछियुमि, सर अज़ीम साहब। हिन बि कंधु वराए मूं ॾांहुं ॾिठो। सर, मां मोहम्मद नवाज़। मूं खेसि यादि ॾियारींदे चयो, अव्हांजो आख़िरी इंटरव्यू मूं कयो हो। हिन मूंखे सुञाणंदे कंधु लोॾियो। सर, अव्हां त आख़िरी इंटरव्यू खां पोइ ग़ाइब थी विया। मूं चयो, अव्हां जी अज़ीम एंटरप्राइज़िस बि बदिलजी वई। हा, मूं सभु कुझु पंहिंजनि पुटनि खे ॾेई छॾियो। हिन इत्मिनान सां चयो, पर तव्हां एतिरो जल्दी सभु कुझु छो छॾे ॾिनो? अव्हां त कामयाबीअ वारो रस्तो छॾण वारा न हुया। हू कुझु वक़्तु कंधु झुकाए वेठो रहियो, पोइ कंधु मथे करे मूं ॾांहुं ॾिठई ऐं तकलीफ़ ऐं पीड़ा वारे आवाज़ में चयई, मोहम्मद नवाज़ सभु ACR ते मदार रखे थो। ACR? मूं हैरान थी पुछो, पर सर, अव्हीं त सरकारी मुलाज़िम न हुया। पंहिंजो ज़ाती बिज़नेस हो अव्हांजो। इहा माण्हुनि जी ग़लति फ़हमी आहे। हिन गंभीर आवाज़ में चयो, ACR रुगो सरकारी मुलाज़िमनि खे न मिलंदी आहे। ACR सभिनी खे मिलणी आहे, सो मूंखे बि मिली। सॼी उमिरि कामयाबी जी ख़ुशफ़हमी में गुज़ारण खां पोइ उमिरि जे हिन ग्रेस पीरियड में अची ख़बर पई त मां कामयाब न पर फेल हुयुमि। हू कुझु देरि ख़ामोश रहण बार उथियो ऐं उतां वञण लॻो। सर, मूं खेसि सॾु कयो, अव्हां खे अहिड़ी ACR कंहिं ॾिनी? पर हिन को जवाब न ॾिनो, उतां हलियो वियो। मूंखे उणटुन लॻी वई। मां हिन खां पुछणु पियो चाहियां। ॿिए ॾींहुं काफ़ी देरि ताईं पार्क में संदसि इंतज़ारु कयुमि, पर हू न आयो। 3 ॾींहं वरी साॻी बेंच ते वेठो हो। मां वञी संदसि भरिसां वेठुमि। हिन मूं ॾांहुं ॾिठो ऐं पुछियई, कीअं आई मोहम्मद नवाज़? साईं, अव्हां कीअं आहियो? ठीकु आहियां। सर, माफ़ कजो। मूं चयो, मूंखे अजीब उणटुण आई। अव्हां वक़्त खां अॻु सभु कुझु छॾे हीअ ज़िंदगी अख़्तियार कई, उनजो कारण न ॿुधाईंदव? इंटरव्यू छापींदे छा? न सर, मां हाणे इहो कमु न कंदो आहियां। हिकु सरकारी इदारे में मुलाज़िम आहियां। बसि पंहिंजी तसलीअ लाइ थो पुछां। माउ पीउ ज़िंदा अथई? अल्हम्दुलिल्लाह सर। ओके, हिन चयो, छा थो पुछणु चाहीं? सर, तव्हांजी ज़िंदगीअ में ही बदिलाव कीअं आंदो? मां पाण। छो? हिन कंधु वराए मूं ॾांहुं ॾिठो। चयई, कामयाबियुनि जे फ़ख्र सां भरपूर ज़िंदगी जो सफ़र तइ कंदे ओचितो अव्हां खे इहा ACR मिले त तव्हां असुल में नाकाम इंसान आहियो त माण्हू छा करे? ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे। वापसि वञी सभु कुझु सही बि करे नथो सघिजे, पर बचियल ज़िंदगी नाकामीअ जे सर्टिफिकेट सां गुज़ारण बि ॾुखी आहे। उहो सर्टिफिकेट जेको तव्हां खे फेल करे छॾे। पर साईं, तव्हांजी ACR कंहिं लिखी? हिन गौर सां मूं ॾांहुं ॾिठो ऐं चयई, मुंहिंजे पीउ। मां हैरान थी खेसि ॾिसण लॻुसि। पोइ पुछियुमि, इहा ACR किथे आहे? इहा हर वक़्तु मूं सां गॾु हूंदी आहे, मुंहिंजे अमाल नामे जीअं। अॼु ताईं कंहिंखे न ॾेखारी अथमि, पर तोखे ॾेखारींदुसि। मुमकिन आहे तूं बची वञे अहिड़ी ACR मिलण खां पोइ। हिन पंहिंजे कोट जे अंदरें खीसे मां हिकु कागज़ कढी मूं ॾांहुं वधाईंदे चयो, तोसां इंटरव्यू करण खां 1 महीनो बाद मुंहिंजी वालिदा गुज़ारे वई। 6 महीननि बाद वालिद बि वफ़ात करे वियो। उन जी वफ़ात बाद संदसि सामान मां मूंखे ई कागज़ मिलियो। मूंखां कागज़ वठी खोलियो ऐं पढ़णु लॻुमि। मां मास्तर अलाह ॾिनो, मरण खां अॻु पंहिंजे पुट अज़ीम खे कुझु ॾेई वञणु थो चाहियां। मूं वटि को क़ीमती माल मिल्कियत न आहे। जेको कुझु आहे उहो अज़ीम जो ई ॾिनल आहे। मुंहिंजे पुट अहिड़ी वाट वरिती जंहिं लाइ का ACR न मिलंदी आहे, पर मां हिन खे ACR ॾेई थो वञां। मुंहिंजो पुटु चवे थो त हिन जी कामयाबीअ जो राज़
वक़्त ऐं वसीलनि जो क़दुरु करणु ऐं सही इस्तेमालु करण में आहे, हिन कूड़ ॻाल्हायो। उन लाइ खेसि 0 मार्क। हिन जी कामयाबी जो वसीलो हिन जा पीउ माउ हुया। इहा ॻाल्हि यादि न हुयसि। वक़्त जो क़दुरु बि हिन वटि न हो, वरना हू उन वक़्त खे वञणु न ॾे हा जॾहिं हिन जी माउ सख़्तु बीमार हुई, उनखे इस्पताल खणी वञण जी ज़रूरत हुई, पर हू फ़ोन बंदि करे मीटिंग में मसरूफ़ हो। जंहिं करे बार बार कोशिश करण जे बावजूद बि हिन सां राब्तो थी न सघियो ऐं वक़्तु गुज़री वञण करे हिन जी माउ फ़ौत थी वई। हिन वटि हर कम लाइ वक़्तु हुयो, पर पीउ माउ खे ॾियण लाइ वक़्तु न हो। हिन नौकर चाकर ते रखी ॾिना, पर उहो सम्झ में न आयुसि त ॿुढापणे में पीउ माउ खे नौकरनि ऐं आराम वारे घर जी न, पर औलाद जी तवजह ऐं वक़्त जी ज़रूरत हूंदी आहे। हिन चयो हो त हू बॉर्न इंटेलेक्चुअल आहे। हिन कूड़ ॻाल्हायो। उन लाइ हिन खे 0 मार्क। को बि इंसानु ॼमंदे ॼाम न हूंदो आहे। उहो जॾहिं माउ जे पेट मां जनम वठी हिन दुनिया में ईंदो आहे त एतिरो कमज़ोर ऐं मोहताज हूंदो आहे जो पंहिंजे हथनि खे खणी वात ताईं आणे खाधो बि न खाई सघंदो आहे। इहे पीउ माउ हूंदा आहिनि जेकी मोहबत सां खेसि खाराईंदा पीआरींदा आहिनि, पाण जागी हिन जी निंड जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। हू उथी घुमण जे क़ाबिल न हूंदो आहे, हू आङुर झले खेसि घुमण सेखारींदा आहिनि। हिन चयो हो हू सेल्फ मेड आहे ऐं जेको कुझु हिन हासिल कयो आहे उहो फ़क़ति पंहिंजी ज़हानत ऐं महिनत सां हासिल कयो आहे। हिन कूड़ ॻाल्हायो। उन लाइ हिन खे 0 मार्क। हिन खे उहो यादि न रहियो त हिन खे पहिरियों सबक़ु हिन जे मास्तर पीउ पढ़ायो। हिन में इल्मु हासिल करण जो चाह पैदा कयो। हर क़दम ते हिन जी हिमत वधाई ऐं हौसलो जाॻायो। हिन खे उहो बि यादि न रहियो त हिन जो पीउ ट्यूशन पढ़ाए पढ़ाए हिन लाइ महांगा किताब वठी ईंदो हो त जीअं हिन जे पुट जो इल्मु वधे ऐं हू वॾे खां वॾो इम्तिहान बि शानदार कामयाबीअ सां पास करे। हिन खां उहो बि विसरी वियो हो त हिन जो पीउ हिन सां गॾु राति जागी खेसि इम्तिहाननि जी तयारी कराईंदो हो। हिन चयो ऐं हिन जी फैमिली में फ़क़ति हिकु घरवारी ऐं 2 पुट आहिनि। हिन इहो चई उन्हनि पीउ माउ खे पंहिंजी फैमिली मां ख़ारिज करे छॾियो। जिन हिन हिकिड़ी औलाद ॼमण बाद उन ख़ुशीअ में सॼी ज़िंदगी गुज़ारी त हिननि जी फैमिली मुकमिल आहे। मुंहिंजो पुटु वॾा वॾा इम्तिहान त पास करे वियो, पर ज़िंदगीअ जे सभ खां ज़रूरी इम्तिहान में फेल थी वियो। उहो इम्तिहान हो सुठी औलाद हुजण जो। उन करे हिन खे 0 मार्क ऐं हिन जे फेल वञण करे अॼु मां मास्तर अलाह ॾिनो पंहिंजे पुटु अज़ीम खे पंहिंजी वल्दियत जे खाने मां ख़ारिज कयां थो। अॼु खां पोइ हू मुंहिंजी औलाद नाहे।